ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन अवां सां शेयर कयूं पिया। सिंध हाई कोर्ट डीजी सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जी मुक़ररी ख़िलाफ़ दरख़्वास्त ते जवाब तलब करे वरितो आहे। इसहाक़ खोड़े खे ज़ाब्तनि जो उबतड़ डीजी एसपीसीए जे उहिदे ते मुक़ररु कयो वियो। दरख़्वास्त गुज़ार जो इहो मौक़िफ़ आहे उन उहिदे जे लाइ इंजीनियरिंग जी डिग्री लाज़मी आहे जेका इसहाक़ खोड़े वटि नाहे। अदालत धुरियुनि खे नोटिस जारी करे जवाब तलब करे वरितो। ईंदड़ ॿुधणी ताईं जवाब जे एडवांस कॉपी दरख़्वास्त गुज़ार खे फ़राहम कई वञे। अदालत पारां इहो चयो वियो आहे। अदालत दरख़्वास्त जी वधीक ॿुधणी 30 मई ताईं मुलतवी करे छॾी। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। सिंध हाई कोर्ट डीजी सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जी मुक़ररी ख़िलाफ़ दरख़्वास्त ते जवाब तलब करे वरितो आहे। इसहाक़ खोड़े खे ज़ाब्तनि जो उबतड़ डीजी एसपीसीए जे उहिदे ते मुक़ररु कयो वियो आहे। दरख़्वास्त गुज़ार जो चवणु आहे उन उहिदे जे लाइ इंजीनियरिंग जी डिग्री लाज़मी आहे जेका इसहाक़ खोड़े वटि नाहे। दरख़्वास्त गुज़ार जो चवणु आहे अदालत धुरियुनि खे नोटिस जारी करे जवाब तलब करे वरितो। ईंदड़ ॿुधणी ताईं जवाब जी एडवांस कॉपी दरख़्वास्त गुज़ार खे फ़राहम कई वञे। अदालत पारां इहा हिदायत कई वई। अदालत दरख़्वास्त जी वधीक ॿुधणी 30 मई ताईं मुलतवी करे छॾी।